बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी समकस्समा। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी नदबा इबादहु इलद्दुआ। वस्सलातु वस्सलामु अला मन क़द्दमहु फिल इस्तिफ़ा अबिल क़ासिम मुहम्मदिनिल मुस्तफ़ा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। वस्सलातु वस्सलामु अला आलिहि तय्यबीन ताहिरीन मसाबिहिद दुजा सय्यमा अला क़ाइमिहिम ख़ातमिल औसिया व लअनतुल्लाहि अला आदाइहिम अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तआला फ़ी किताबिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद व अज्जिल फ़रजहुम। तमाम मुअज़्ज़ज़ मोहतरम ॿुधण वारनि ऐं ॾिसण वारनि जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू व तोहफ़ा या अली अलैहिस्सलाम मदद। अॼु अवां जी ख़िदमत में फ़ज़ाइल माह रमज़ान जी मुनासिबत सां मौज़ू खणी हाज़िर थियो आहियां। इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त माह रमज़ान जी फ़ज़ीलत ते मुख़्तसर निशिस्तनि में गुफ़्तगू करे सघूं। सभ खां पहिरियां दुआ आहे परवरदिगार आलम तमाम मोमिनीन मोमिनात असां सभिनी खे रमज़ान शरीफ़ जो महीनो जीअं नसीब थियण जो हक़ आहे ईअं नसीब फरमाए। उन जूं जेके तक़ाज़ाऊं आहिनि उहे असांखे पूरियूं करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं तमाम मोमिनीन मोमिनात ऐं हिन ज़ुल्म ऐं ॾाढ जे ज़माने खे अदल ऐं इंसाफ़ जे भरण वारी ज़ात इमाम ज़माना अलैहिस्सलाम ज़ुहर में ताजील फरमाए। अल्लाह तबारक व ताला उहा ज़ात जेका इंसान ते बाझ करण वारी आहे, उहा ज़ात जेका इंसान ते मेहरबान रहीम ऐं रहमान इंसान ते करम ऐं रहम करण वारी आहे। इहा बाझ करण वारी ज़ात, रहम ऐं लुत्फ़ करण वारी ज़ात इहो चाहे थी पई ऐं हर वक़्तु इन ज़ात जी इहा ई चाहत आहे त मुंहिंजो बंदो, मुंहिंजो अब्द गुमराही जे रस्तनि खां निकिरी करे मुंहिंजे सिधे रस्ते ते अची वञे। सिधे रस्ते ते अचण जो फ़ाइदो उनखे इहो थींदो त उहो आख़िरत जा बुलंद मर्तबा ऐं कमालात हासिल करे सघंदो। ही बाझ करण वारी अहिड़ी ज़ात आहे जो सिर्फ़ु उनजो बंदो उनखे राज़ी करण जी कोशिशि करे त हू जल्द में राज़ी थी वञे। इन शइ खे तव्हां असांजे मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम दुआए कुमैल में हिन तरह बयानु कयो आहे। मौला फरमाइनि था, या सरी रिज़ा, ए उहो अल्लाह जेको जल्दी राज़ी थियण वारो आहे। बस बंदो राज़ी करण जी कोशिशि करे, अल्लाह राज़ी थी थो पए। उहा ज़ात चाहे थी त मुंहिंजो बंदो जॾहिं मुंहिंजी बारगाह में अचे, यानी क़यामत वारे ॾींहुं जॾहिं हाज़ुर थिए त बुलंद मर्तबनि ऐं कमालात ते फ़ाइज़ हुजे, ताकि पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक जे अॻियां सुरख़ुरू थिए ऐं रुसवाई ऐं शर्मंदगी खां बची पाए। अल्लाह ताला खोड़ी घणा ई तरीक़ा कामयाबी जा, बुलंद मक़ामात ते पहुचण जा, कमालात हासिल करण जा खोड़ी ज़रिया असांखे घणा ई ज़रिया ॿुधाया ऐं काफ़ी सारा हुकुम, काफ़ी सारा अहकाम अल्लाह ताला असांखे ॿुधाया। जंहिं हुकुमनि जे ज़रिए ऐं जंहिं अमलनि जे ज़रिए इन कमाल खे हासिल करे सघिजे थो, उन्हनि मज़ा हिकु हुकुम या हिकु अमल जंहिंजे ज़रिए इंसान कमाल हासिल करे थो, उनखे रोज़ो चयो थो वञे। रोज़ो हिकु अल्लाह ताला जे ज़ात जे तरफ़ां अज़ीम इबादत आहे, अज़मत वारो अमल आहे। रोज़े जी हद खां वधीक फज़ीलत बयान कई वई आहे। अॼु असां कोशिशि कंदासीं त रोज़ो मुतलकन यानी माह रमज़ान जो रोज़ो न, बल्कि साल जे कंहिं बि ॾींहं में रोज़ो रखियो वञे त उनजी फज़ीलत कहिड़ी आहे।
छो जे साल जे हर ॾींहं में रोज़े रखण जी फज़ीलत आहे, लेकिन कुझु ॾींहं अहिड़ा आहिनि जिन्हनि में इस्लाम जी तरफ़ां शरीयत जे तरफ़ां पाबंदी आहे त उन ॾींहं ते तव्हां रोज़ो नथा रखी सघो। वधीक उहे तफ़सीली मालूमात ॼाणण ख़ातिर तव्हां अहकाम जो मुतालो करे था सघो। रोज़ो मुस्तहब रोज़ो साल जे कंहिं बि ॾींहं ते तव्हां रोज़ो रखो, उन जी फज़ीलत ॿ रिवायतूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदासीं। अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम जन खां नक़ल कयो आया आहे, मौला फरमाइनि था, मन साम यौमन ततव्वुअन अदखलहुल्लाहु अज़्ज़ व जल्ल अल जन्नता। जेको भी शख्स माह रमज़ान खां हटी करे साल जे कंहिं बि ॾींहं ते अल्लाह जी कुर्ब ख़ातिर मुस्तहब रोज़ो रखे थो, अल्लाह ताला उनखे जन्नत में दाख़िल कंदो। ॿी रिवायत आहे त मन साम यौमन फी सबीलिल्लाह कान लहू कइदल सनतन यसूमुहा। मौला फरमाइनि था, जेको बि अल्लाह जी राह में रोज़ो रखंदो त ईअं सम्झो त उनखे पूरे साल जे रोज़े जो सवाब अता कयो वेंदो। ऐं इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम इन रोज़े जे मुतल्लिक़ फरमाइनि था, इन रोज़े जी अज़मत खे बयान कंदे मौला फरमाइनि था त बुनियल इस्लामु अला खमसत अशिया अला सलाते व ज़काते वल हज्जे व सौमे वल विलायते। मौला फरमाइनि था त इस्लाम जी 5 शयुनि ते बुनियाद रखी वई आहे, जंहिं खां पहिरियां सभ खां पहिरियां नमाज आहे, ज़कात आहे, हज आहे ऐं रोज़ो ऐं मोहम्मद अहल बैत मोहम्मद जी विलायत। लिहाज़ा इन 5 शयुनि ते इस्लाम जी बुनियाद रखी वई आहे। जंहिंजी बुनियाद पकी हूंदी त उनजो इस्लाम बि पको हूंदो, उनजो इस्लाम बि मज़बूत हूंदो। जंहिंजी बुनियाद कची हूंदी त सम्झो त उनजो इस्लाम में दाख़िल थियण बि कचो शुमार ऐं कमज़ोर शुमार कयो वेंदो। इंशाअल्लाह असां जेको गुफ़्तगू खे हिते ख़तम था कयूं, अॻिते इंशाअल्लाह तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। दुआनि में यादि कंदा। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।